कराची पुलिस पारां गुलशन हदीद में मुबैना मुक़ाबले दौरान वठड़ औरत सारा समूह जे मां वञण वारे वाक़े में मुलविस 5 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। DIGO ओभर अज़हर महिसर SSP मलिर काशिफ़ अब्बासी सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त स्टील टाउन में मलिर पुलिस पारां हसास इदारनि सां गॾिजी कार्रवाई कई वई। हुन चयो त कार्रवाई दौरान बैंक मां रक़म कढाए निकिरंदड़ शहरनि खां फुरलुट कंदड़ गिरोह जा 5 जवाबदार गिरफ़्तार कया विया। DIG ॿुधायो त गिरफ़्तार कयल जवाबदार में अज़ीज़ जलबाणी उर्फ़ फौजी जलबाणी, आफ़ताब छजड़ो, ग़ुलाम क़ादिर नादिर ऐं ख़ादिम हुसैन शामिल आहिनि। DIG ओभर मूजिब वाटड़ औरत जे मां वञण वारे वाक़े में बि साॻी गैंग जा जवाबदार मुलविस हुआ। वठड़ औरत सारा जे मां वञण ख़िलाफ़ वाटसन पारां वॾे एहतजाज बि कयो वियो हो। दहशतगर्दी जी अलामत बणियल गिरोह जो ख़ात्मो कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।